बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। गुड इवनिंग। दोस्तों, प्रोग्राम रंग तरंग जूं सभई सुखियूं सहेड़े शाम जे हिन सुहिणे पहर में अवां जे समातुनि ताईं पहुचाइण लाइ प्रेज़ेंटर रशीद करेरी हाज़िर ख़िदमत। असांजी हर ॾियारे दुआ आहे त शल मारोड़ा ऐं माग वेड़ी चएं वथाण हमेशह शाद ऐं आबाद रहनि। जनाब दुआऊं अवां लाइ त रब साईं अवां सभिनी खे खोड़ सारियूं मुसरतूं अर्पे। अवीं गुलनि जी महकंदा ऐं मुरकंदा रहो। रब पाक पंहिंजे मिड़नी रहमतुनि जी छांव अवां मथां करे आमीन। सामीन, अॼोके प्रोग्राम जा समूरा सोन वरना रंग अवां सभिनी जे नाए। अॼोके प्रोग्राम में अवां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि कबियूं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते। अवां जी दिलचस्पी ऐं तफ़रीह लाइ चूंड बहितरीनु मौसीक़ी जा एसएम पिण प्रोग्राम में शामिल हूंदा। जेकॾहिं अवीं बि हिन प्रोग्राम रंग तरंग जो हिसो बणजणु चाहियो था त असीं अवां खे दिलि जी गहरनि सां भलीकार कंदासीं। जी आसामीन, असीं अवां खे हिन प्रोग्राम जे दौरान हिकिड़ो सुवाल नोट कराईंदा आहियूं। अवीं उन सुवाल जो सही जवाबु मैसेज जी सूरत में लिखी मोकिलींदो। ईअं प्रोग्राम जो हिसो बणिजी वेंदो। इन खां अलावा बि अवां प्रोग्राम जे हवाले सां राय ॾेई सघो था, प्रोग्राम में शामिलु थी सघो था। अॼोके ॾियारे ते हफ़्तेवार सिलसिलो ॼाण जी खण बि पेश कयो वेंदो। त हींअर प्रोग्राम जो आगाज़ कंदासीं हिन बहितरीन कलाम सां। ॿुधंदा रहो इंडस रेडियो FM। ॾाढी साह यार चिताड़ थई, ॾाढी साह यार चिताई मेरी लड़ी मां दी तेरे कायो मेरी दिलड़ी मां दी। इंडस रेडियो FM जे स्टूडियो मां प्रोग्राम रंग तरंग अवां जी ख़िदमत में पेश कयो पियो वञे। जन दोस्तनि हिन वक़्तु रेडियो ऑन कयो आहे त सवाल अवां जे समातुनि जे नज़र कंदासीं। अॼोको सुवालु आहे त आशूर जे ॾींहुं ही लफ़्ज़ कंहिं चया, मौत मूं लाइ माखीअ खां बि वधीक मिठो आहे। जी हा, आशूर जे ॾींहुं हीअ लफ़्ज़ कंहिं चया हुआ, मौत मूं लाइ माखीअ खां बि वधीक मिठो आहे।
इन सवाल जे जवाब जे लाइ मूंखे मैसेज लिखी मोकिलिणो आहे। जल्दी जल्दी तव्हां पंहिंजा मैसेज 4471 ते असांखे लिखी मोकिलींदव। उहे नवां दोस्त जेके प्रोग्राम में शामिलु थियणु चाहिनि त तरीक़ेकार मैसेज मोकिलण जो बिल्कुलु आसान हूंदो आहे। मोबाइल जे राइट ऑप्शन में अची ए बि लिखी अव्हांखे स्पेस ॾियणो पवंदो, पंहिंजो नालो या ॻोठ जो नालो लिखी करे आख़िर में अव्हां मैसेज खे सेंड कंदो 4471 ते। 4471 तव्हां पंहिंजा मैसेज सेंड करे प्रोग्राम जो हिसो बणिजी वेंदव ऐं प्रोग्राम में शामिलु थी वेंदव। त हींअर अव्हांजे समातुनि जे नज़र कंदासीं हमल फ़क़ीर जो कलाम। ही बहितरीनु आवाज़ु आहे अनवर हुसैन विस्तड़े जो। वेजा वेला वेजा वेला यारा ले यारनवा यारा ले यारनवा वेजा वेला वेजा वेला यारा ले यारनवा यारा ले यारनवा वेजा साह मिठा जे सुपरी साह मिठा जे सुपरी भलो मिया साह मिठा जे सुपरी ओ सामाथा सेला सामाथा सेला यारानी यारनवा यारानी यारन मोयला वेजा जी दोस्तों, आज़ान ऐं कमर्शियल ब्रेक खां पोइ ॿीहर प्रोग्राम रंग तरंग में अव्हांखे चवंदासीं भली कार। हीउ प्रोग्राम तव्हां इंडस रेडियो FM जे स्टूडियोज़ मां अव्हांजे समातुनि ताईं पहुची रहियो आहे। हिन वक़्तु तव्हां सां गॾु आहे रशीद कलेरी। जन दोस्तनि, हिन वक़्तु रेडियो ऑन कयो आहे त सवाल हिकु भेरो ॿीहर अव्हांजे समातुनि जे नज़र कंदासीं। जेको सवाल आहे त आशूर जे ॾींहुं हीअ लफ़्ज़ कंहिं चया? मौत मूं लाइ माखीअ खां बि वधीक मिठो आहे। जी हा, मौत मूं लाइ माखीअ खां बि वधीक मिठो आहे। इहे लफ़्ज़ आशूर वारे ॾींहुं कंहिं चया हुआ? इन सवाल जे जवाब जे लाइ मूंखे मैसेज लिखी मोकिलिणो आहे। जल्दी जल्दी तव्हां पंहिंजा मैसेज 4471 ते असांखे लिखी मोकिलींदव, जीअं वक़्तु सिर तव्हांजा मैसेज असां हिन प्रोग्राम में शामिलु रखी सघूं। जी दोस्तों, अनवर हुसैन वेस्तड़े जे कलाम खे उतां शुरू कंदासीं जिते उन कलाम खे छॾियो हुयोसीं। इन कलाम खां पोइ अव्हांजो मनपसंदि सिलसिलो ॼाण जी खाण पेश कयो वेंदो। त पहिरियां अव्हांजे समातुनि जे नज़र कयूं था साॻियो ई कलाम। सुपरी सामाई दे सुख जनाब अनवर हुसैन वेस्तड़े जे आवाज़ खां बाद में हिकु दफ़ो ॿीहर सवाल अव्हांजे समातुनि जे नज़र कयूं पिया। जेको सवाल आहे त आशूर जे ॾींहुं हीअ लफ़्ज़ कंहिं चया? मौत मूं लाइ माखी खां बि वधीक मिठो आहे। जी हा, आशूर जे ॾींहुं हीअ लफ़्ज़ कंहिं चया हुआ? मौत मूं लाइ माखीअ खां बि वधीक मिठो आहे।
इन सवाल जे जवाब जे लाइ अव्हांखे मैसेज लिखी मोकिलिणो आहे। जल्दी जल्दी तव्हां पंहिंजा मैसेज 4471 ते असांखे लिखी मोकिलींदव ऐं जीअं तव्हांजा मैसेज सां हिन प्रोग्राम में शामिलु रखी सघूं। दोस्तो, अव्हांखे इंतज़ारु हूंदो हफ़्तेवार सिलसिले ॼाण जी खाण जो। त हाज़िर आहे हफ़्तेवार सिलसिलो ॼाण जी खाण। अखर पढ़ अल्फ़ जो ॿिया वर्क सभु विसार। अखर पढ़ अल्फ़ जो ॿिया वर्क सभु विसार, अंदर तूं उजार पनाह पढ़ंदे केतिरा। अस्सलाम वालेकुम दोस्तो, हफ़्तेवार सिलसिले ॼाण जी खाण साण करे रशीद कलेरी हाज़िर आहियां। मौज़ूद सामीन हींअर हाज़िर आहिनि गुज़िरियल हफ़्ते जा ॾिनल सवाल ऐं उन्हनि जा सही जवाब। सवाल नंबर पहिरियों असां अव्हां खां पुछियो हुयोसीं त ॿिन्ही जहाननि जे सरदार जे नंढे में नंढे ॾोहिटे जो नालो ॿुधायो। हे जंहिंजो सही जवाबु आहे त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम। सवाल नंबर ॿियो हो त वल्ला हो मूं जन्नत चूंडे वरिती, तोड़े जो मूंखे टुकड़ा टुकड़ा कयो वञे, करबला में इहे अल्फाज़ कंहिं चया हुआ। हे सभिनी इन जो दुरुस्त जवाबु आहे त हज़रत हुर। ऐं असांजो अव्हां खां सवाल नंबर टियों ऐं आख़िरी आहे त कहिड़नि भलारनि ॿाननि खे पाण सगुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जे जवाननि जो सरदार सॾियो आहे। ऐं इन सवाल जो सही जवाबु आहे त हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु। हे जी दोस्तो, ही तो गुज़िरियल हफ़्ते जा ॾिनल सवाल ऐं उन्हनि जा सही जवाब। अव्हां महिरबानी तरफ़ां अॼु ताईं असांखे टोटल 32 ख़त पहुता, जिन मां सही ख़तनि जो तादादु आहे 10। त हींअर हाज़िर आहिनि उन्हनि दोस्तनि जा नाला जिन जा 3 जवाब सही पहुता। उन्हनि दोस्तनि में शामिल आहिनि रोड़ीअ खां नज़ीर अहमद मंगरियो, लाहौर कैंट खां शबाना अंजम, ॻोठ रेस शाहबाद ख़ान सोंदड़े खां मुनीर अहमद सोंदड़ो, कंदकोट खां मोहम्मद अशरफ बंगवार, ॻोठ गंजीअ खां आसिफ अली चाचड़, साॻी ॻोठ खां ग़ुलाम अब्बास ख़ान चाचड़ ऐं मोहम्मद बख्श चाचड़, ॻोठ बाने खान ख़ुश्क खां हाफ़िज़ मुरीद हुसैन ख़ुश्क, कश्मीर खां पठान खान पटके वारो ऐं ॻोठ मोहम्मद ख़ान जखराणी, लॻ कश्मीर खां बाबू ताज मोहम्मद जखराणी। ही तो सही जवाबु मोकिलींदड़ महिरबानी जा नाला। सामीन इन्हनि ख़तनि मां कुणो अॼु असां जंहिं दोस्त जो कढियोसीं, कुणे ज़रिए ख़ुशि नसीब पधिरो थींदड़ दोस्त जो नालो आहे ॻोठ गंजीअ जो ग़ुलाम अब्बास ख़ान चाचड़। अदा ग़ुलाम अब्बास ख़ान चाचड़ साहिबु अव्हांखे पुखे वसीले सरसरी मञण ते असां तरफ़ां खोड़ सारी मुबारकूं क़बूल कंदा ऐं दोस्तनि खे गुज़ारिश त पंहिंजो मुकमिल तारुफ़ सां गॾु 2 पंहिंजा पसंदि जा कलाम ज़रूरु लिखी मोकिलीनि ऐं जीअं अव्हांजी ॼाण सुञाण ॿिनि साथियुनि ताईं बि कराए सघूं ऐं अव्हांजी पसंदि खे बि शामिलु करे सघिजे। ॿियो इहो बि तरीक़ो हूंदो आहे त अव्हां फ़ोन जे ज़रिए जेकी दोस्त तारुफ़ नथा लिखी मोकिलनि त उहो पंहिंजो ज़बानी तारुफ़ बि टेलीफोन जे ज़रिए ॾेई सघनि था। बहरहाल अॼोके दोस्त ग़ुलाम अब्बास ख़ान चाचड़ पंहिंजे लेटर में पंहिंजो मुकमिल तारुफ़ लिखी मोकिलियो आहे, तंहिंजे करे उनखे टेलीफोन अचण जी ज़हमत कोन कंदासीं ऐं उनजो असां तारुफ़ बिल्कुलु हिन प्रोग्राम में शामिल बि रखंदासीं। त सभ खां पहिरियों अॼोके ख़ुशि नसीब साथी ॻोठ गंजीअ जो ग़ुलाम अब्बास ख़ान चाचड़ जी फरमाइश ते जलाल चंद जे आवाज़ में हिकिड़ो बहितरीनु कलाम नशिर कंदासीं। मूंखे उमेदु आहे त इहो कलाम समूरनि दोस्तनि खे वणंदो। मिलूं था इन कलाम खां पोइ। मिसरा में दरवेश ॾिसी चए थो, ओ देश छॾे परदेस में आयुस यार कोन पीम को फ़ाइदो, तुंहिंजी हालत चलत जो सुणल ज़ोर वठी वियुमि क़ाइदो। ओ देश छॾे परदेस में आयुस यार कोन पीम को फ़ाइदो, तुंहिंजी हालत चलत जो सुणल ज़ोर वठी वियुमि क़ाइदो। मूं त तोखे ईअं थे सम्झो यार वफ़ादार वा,
मूं त तोखे ईअं थ सम्झो यार वफ़ादार वा वतन छॾियो मां वञा थो दिल भर हिते रहण लाचार वा थोरे घणे तुंहिंजो मूं सारो नवो तकरार वा वतन छॾियो मां वञा थो दिल भर हिते रहण लाचार वा जी दोस्तो ॻोठ गंजीअ जे दोस्त मोहम्मद ग़ुलाम अब्बास ख़ान चाचड़ जी फरमाइश ते अवां जलाल चंड जे आवाज़ में हिकिड़ो बहितरीनु सॉन्ग ॿुधी रहिया हुआ त हींअर ईंदड़ हफ़्ते लाइ नोट कंदा नवां सवाल। सवाल नंबर पहिरियों आहे त इस्लाम जे पहिरीं शहीद औरत जो नालो ॿुधायो। जी हा, सवाल नंबर पहिरियों आहे त इस्लाम जी पहिरीं शहीद औरत जो नालो ॿुधायो। सवाल नंबर ॿियो आहे त जापान जे उन बादशाह जो नालो ॿुधायो जंहिं पंहिंजे हथनि सां किताब लिखियो। जी हा, जापान जे उन बादशाह जो नालो ॿुधायो जंहिं पंहिंजे हथनि सां किताब लिखियो। अवां खां टियों ऐं आख़िरी सवाल हिन तरह आहे त सिंध सूबो मुंबई खां कॾहिं जुदा थियो। जी हा, अवां खां टियों ऐं आख़िरी सवाल आहे त सिंध सूबो मुंबई खां कॾहिं जुदा थियो। दोस्तो जेकॾहिं अव्हांखे हिन सिलसिले में शामिलु थियणो आहे त अव्हांखे सिलसिले में शामिलु थियण लाइ एड्रेस ॿुधाईंदो हलां। इनचार्ज प्रोग्राम रंग तरंग सिलसिलो ॼाण जी खाण मार्फत घोटकी 91 रेडियो FM हुसैन बेली चौक घोटकी। इन पते ते अव्हां पंहिंजा ख़त या पोस्ट कार्ड लिखी सघो था। कोशिशि करे अव्हांजा ख़त वधि में वधि असां ताईं छंछरु वारे ॾिहाड़े ताईं पहुचणु घुरिजनि। जेकॾहिं वक़्त खां पोइ पहुता त थी सघे त उहे सिलसिले जी ज़ीनत न बणिजी सघनि। दोस्तो सिलसिले ॼाण जी खाण में अॼु को ख़ुशनसीब दोस्त ॻोठ गंजीअ जो ग़ुलाम अब्बास ख़ान चाचड़ जो जेको तारुफ़ उन दोस्त लिखी मोकिलियो आहे अव्हांजे समातनि जे नज़र कंदासीं। नालो ग़ुलाम अब्बास ख़ान चाचड़ ॻोठ गंजी तालको खानगढ़ ज़िलो घोटकी। 91 घोटकी जा प्रोग्राम पसंदि ईंदा अथसि। तालीम जारी अथसि। खाइण पीअण बि पसंदि अथसि। सब्ज़ी मच्छी ऐं चांवर। कपिड़नि जो रंग भाऊ खे सफ़ेद याने अछो पसंदि आहे। मुर्शिद भाऊ जो आहे हज़रत गौस पाक मुल्तान शरीफ़ वारो। पसंदि जा शाइर अथसि शाह अब्दुल लतीफ़ भेटाई, हज़रत सचल सरमस्त बाबा बुल्ले शाह। पसंदि जा फ़नकार जलाल चेंडियो, शोभान चाचड़, मैडम नूरजान ऐं मास्टर मंज़ूर। हर कंहिंजी भाऊ इज़त कंदो आहे। पसंदि जी रांदि जेकी आहे भाऊ जी उहो खेॾंदो आहे क्रिकेट ऐं मल्ह। बाबा ऐं अमड़ जी वधि खां वधि ग़ुलाम अब्बास ख़ान चाचड़ इज़त कंदो आहे। तमामु सुठी ॻाल्हि कई आहे उन भाऊ। हर वक़्तु अलाह पाक जो शुक्र अदा कंदो आहे। कलमी दोस्ती रखंदो आहे। कावड़ कंहिंसां बि कोन कंदो आहे। कलमी जेकॾहिं दोस्ती रखे थो त भाऊ जेकॾहिं तव्हां एड्रेस लिखी मोकिलियो आहे त दोस्तनि ताईं तव्हांजी एड्रेस बि पहुचाए छॾियूं आहे जीअं कलमी दोस्ती तव्हांजी जारी ऐं सारी हुजे हा। त हींअर ॿियो पसंदि जो कलाम अव्हांजो हाणे पेश कंदासीं मास्टर मंज़ूर जे आवाज़ में। मूंखे उमेद आहे त इहो बि दोस्तनि खे पसंदि ईंदो।
हे जी दोस्तों, सवेर सां मास्टर मंज़ूर जे आवाज़ में ॻोठ गंजी जे दोस्त ग़ुलाम अब्बास ख़ान चाचड़ जी फरमाइश ते पसंदि जो कलाम ॿुधी रहिया हुआ। त हींअर ईंदड़ हफ़्ते लाइ ॿीहर नोट कंदा सवाल नंबर पहिरियों आहे त इस्लाम जी पहिरीं शहीद औरत जो नालो ॿुधायो। जी हा, इस्लाम जी पहिरीं शहीद औरत जो नालो ॿुधायो। सवाल नंबर ॿियो आहे त जापान जे उन बादशाह जो नालो ॿुधायो जंहिं पंहिंजे हथनि सां किताब लिखियो। जी हा, सवाल नंबर ॿियो आहे त जापान जे उन बादशाह जो नालो ॿुधायो जंहिं पंहिंजे हथनि सां किताब लिखियो। अवां खां टियों ऐं आख़िरी सवाल आहे त सिंध सूबो बम्बई खां कॾहिं जुदा थियो। अवां खां टियों ऐं आख़िरी सवाल हिन तरह सां आहे त सिंध सूबो बम्बई खां कॾहिं जुदा थियो यानी धार थियो। दोस्तो, इन ते सिलसिलो ॼाण जी खाण पंहिंजी पुॼाणी तरफ़ वधे पियो। जी दोस्तों, प्रोग्राम रंग तरंग में हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे भली कार कंदासीं। जन दोस्तनि हिन वक़्तु रेडियो ऑन कयो आहे त सवाल हिकु दफ़ो ॿीहर अव्हां जे समातुनि जे नज़र कजे थो। अॼोको सवाल इहो आहे त आशूर जे ॾींहुं हीउ लफ़्ज़ कंहिं चया, मौत मूं लाइ माखीअ खां बि वधीक मिठो आहे। हिन सवाल जे जवाब जे लाइ अव्हां खे मैसेज लिखी मोकिलिणो आहे। जल्दी जल्दी तव्हां पंहिंजा बहितरीन ऐं सुहिणा मैसेज 4471 ते असांखे लिखी मोकिलियो जीअं तव्हांजा वक़्तु सिर मैसेज प्रोग्राम में शामिलु करे सघूं। त हींअर हिकिड़ो बहितरीनु सैरो आहे जेको अव्हां जे समातुनि जे नज़र कंदासीं। इन सैरे खां पोइ ठीकु 7 वॻे तव्हां ख़ासि ख़बरूं ॿुधंदव। ख़बरुनि खां पोइ ॿीहर प्रोग्राम रंग तरंग में अव्हां सां गॾु हूंदासीं। जी दोस्तो, ख़बरुनि ऐं कमर्शियल ब्रेक खां पोइ ॿीहर प्रोग्राम रंग तरंग में अव्हां खे चवंदासीं भली कार। हीउ प्रोग्राम तव्हां इंडस रेडियो FM जे स्टूडियोज़ मां अव्हां जे समातुनि ताईं पहुची रहियो आहे। जन दोस्तनि हिन वक़्तु रेडियो ऑन कयो आहे त अॼोको सवाल तव्हां ॿुधी वठो। अॼोको सवाल आहे त आशूर जे ॾींहुं हीउ लफ़्ज़ कंहिं चया, मौत मूं लाइ माखीअ खां बि वधीक मिठो आहे। इन सवाल जे जवाब जे लाइ अव्हां खे मैसेज लिखी मोकिलिणो आहे। जल्दी जल्दी तव्हां पंहिंजा मैसेज 4471 ते असांखे लिखी मोकिलींदव। इलाही सारनि दोस्तनि जा मैसेज अची चुका आहिनि। गॾोगॾु उहे असां ज़रूरु प्रोग्राम में शामिलु रखंदासीं। पहिरियां अहमद रुश्दी जे आवाज़ में हिकिड़ो बहितरीनु ट्रैक आहे। इन ट्रैक खां पोइ तव्हांजा बहितरीन ऐं सुहिणा मैसेज शामिलु कया वेंदा।
ये कहता है मेरा तुझको अल्लाह ने बनाया है बड़े प्यार के साथ, देख कर चेहरा तेरा दिल ये कहता है मेरा तुझको अल्लाह ने बनाया है बड़े प्यार के साथ, देख कर चेहरा तेरा। सुबह का नूर घुला है तेरे इन गालों में, इंडस रेडियो FM जे स्टूडियोज़ मां प्रोग्राम रंग तरंग अवां जी ख़िदमत में पेश कयो पियो वञे। हिन वक़्तु अवां सां गॾु आहे रशीद कलेरी। इलाही सारनि दोस्तनि जा मैसेज पहुची चुका आहिनि, गॾोगॾु उहे असां प्रोग्राम में शामिल रखंदासीं। हे ॻोठ बाग चन्ना खां नवीद चन्ना तव्हां प्रोग्राम खे साराहियो ऐं पसंदि कयो आहे। शमन अली मीराली खे ॿुधण लाइ तव्हां फरमाइश कई आहे, वॾी महिरबानी अवां जी। हीअ SMS पहुतो आहे ॻोठ गंजी खां मोहम्मद बख्श चाचर। डियर हाजी साहब, प्रोग्राम वेरी नाइस है। सलाम हाफ़िज़ मुरीद हुसैन खुश्क शाहन तलाई बि तव्हां सां गॾु आहे। अब्दुल्ला गब्बोल, आज़ाद अशरफ, आज़ाद लखवेरात, दीदार अली चाचड़, अली अमन चाचड़ बि तव्हां सां गॾु आहे। अवां जो जवाबु सही पहुतो, वॾी महिरबानी अवां जी। उस्ताद मोहम्मद सिद्दीक़ लगारी जो मैसेज पहुतो आहे ॻोठ बिलावल ख़ान लगारीअ मां। अवां समूरनि दोस्तनि खे सलाम मोकिलिया आहिनि, वॾी महिरबानी अवां जी। ॻोठ दाऊद तलाई खां घोड़ियो खान तलाई, शो अच्छा चल रहा है चाचू, कैसे हो? अदा बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हांजा दोस्त आहिनि मुर्तदा तलाई, सीनियर ॿुधंदड़ आहे शामराज तलाई ऐं नादर अली सावंत ऐं शान अली सावंत बि तव्हां सां गॾु आहे। ओके भाउ। हीअ SMS पहुतो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खेंजू जे ॻोठ जुमा खान लुंड खां आसिफ़ अली लुंड। अदा कहिड़ा हाल आहिनि? अदा बिल्कुलु ठीकु आहियां। ॻोठ की 91 जी पूरी टीम खे तव्हां सलाम मोकिलिया। वालेकुम सलाम। ॻोठ ताज मोहम्मद जखराणी कश्मीर मां तारिक हुसैन, बाबू ताज मोहम्मद, मोहम्मद बख्श चाचड़ बि तव्हां सां गॾु आहे, वॾी महिरबानी अवां जी। अवां प्रोग्राम में शामिल थिया। सूमर मोरी खां जानी पिताफ़ी जो मैसेज पहुतो। अब्दुल गफ़ार पिताफ़ी तव्हां सां गॾु आहे। ग़ुलाम कादिर पिताफ़ी, अवां जो जवाबु सही नाहे पहुतो। अदा रशीद साहब ख़ुशि आहियो? बिल्कुलु अदा ठीकु आहियां। ॻोठ गुलबहार लगारी खां आप कैसे हो? इमरान लगारी जो इहो मैसेज पहुतो आहे। शो इज़ वेरी नाइस। अरबिलो चाचड़, ग़ुलाम मुस्तफ़ा लगारी, अला बख्श लगारी तव्हां सां गॾु आहे, वॾी महिरबानी अवां जी जो अवां प्रोग्राम में शामिल थिया आहियो। ही मैसेज पहुतो आहे, अस्सलाम वालेकुम रशीद साहब। अदा वालेकुम सलाम। अदा कैसे हो? नज़ीर पिताफ़ी जो मैसेज पहुतो आहे। फोरमैन लाल पिताफ़ी बि तव्हां सां गॾु आहे। ममताज़ मौलाई खे ॿुधण लाइ तव्हां फरमाइश कई आहे, वॾी महिरबानी अवां जी। अवां प्रोग्राम में शामिल थिया। अवां जा संगती आहिनि मुनीर पिताफ़ी ऐं इसरार पिताफ़ी। थैंक यू दोस्त, अवां जी वॾी महिरबानी। ॻोठ मीर शर यार ख़ान शर खां मुनीर अहमद शर जो मैसेज पहुतो। मोहम्मद इस्माइल शर, मोहम्मद इसाक़ शर, वॾी महिरबानी अवां जी। अवां बि प्रोग्राम में शामिल थिया। ॻोठ गंजी खां ग़ुलाम अब्बास ख़ान चाचड़। डियर हाजी साहब, अस्सलाम वालेकुम। अदा वालेकुम सलाम। प्रोग्राम तमामु बहितर हले पियो। अवां जो जवाबु सही पहुतो। अवां जा दोस्त आहिनि पठान खान पटके वारो, मुख़्तियार सुंदराणी तव्हांजो दोस्त आहे, अरबिलो चाचड़ ऐं समूरनि दोस्तनि खे अवां सलाम मोकिलिया। थैंक यू दोस्त, अवां जी वॾी महिरबानी। डिस्ट्रिक्ट जेल घोटकी खां ही मैसेज पहुतो आहे। वज़ीर मंगी, मुजीब मंगी, ज़मान मंगी, भाई आपका प्रोग्राम दिल से सुनते हैं। वॾी महिरबानी दोस्त तव्हांजी जो दिलि सां तव्हां प्रोग्राम ॿुधो पिया ऐं तव्हां शामिल हमेशह जीअं हूंदा आहियो प्रोग्राम, इहा तव्हांजी मोहबत आहे हिन प्रोग्राम सां। सलाम तव्हां मोकिलिया आहिनि असलम जान मंगी ऐं अहमद मंगी। थैंक यू दोस्त, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां प्रोग्राम में शामिल थिया आहियो।
IM ज़ाहिद हुसैन लगारी फिराम डहर की बंगले में तव्हांजो मैसेज पहुतो। सरदार नादर अकमल खान लगारी जे बंगले खां हीउ मैसेज तव्हां लिखी मोकिलियो आहे। नबी बख्श लगारी, अख्तर लगारी ऐं सिद्दीक लगारी तव्हां सां गॾु आहे। मुमताज़ मौलाई खे ॿुधण लाइ तव्हां फरमाइश कई। जी दोस्त, इहे फरमाइशी प्रोग्राम न आहे, कोशिशि कंदासीं त मुमताज़ मौलाई खे बि प्रोग्राम में शामिलु कजे। मैन चौक घुड़की खां मियाँ खान पठाण हमेशह जीअं मैसेज सेंड कंदो आहे। वॾी महिरबानी मियाँ खान पठाण, तव्हां प्रोग्राम ॿुधो पिया, इहा तव्हांजी मोहबत आहे। ॻोठ सादिक लखण मां इब्राहिम अब्बासी, अव्हांजा दोस्त आहिनि अब्दुल गफ़ार राजपर एंड आपकी पूरी टीम को सलाम। वालेकुम सलाम। मुमताज़ मौलाई खे तव्हां ॿुधणु चाहियो आहे, थैंक यू, वॾी महिरबानी। जी दोस्तो, जीअं जीअं तव्हांजा मैसेज असां वटि रिसीव थींदा त उहे गॾोगॾु हिन प्रोग्राम रंग तरंग में ज़रूरु शामिलु रखंदासीं। जल्दी जल्दी तव्हां पंहिंजा मैसेज 4471 ते असांखे लिखी मोकिलियो, जीअं वक़्तनि ब वक़्तनि तव्हांजा मैसेज असां हिन प्रोग्राम में शामिलु कंदा रहूं। दोस्तो, कंहिं माण्हू वटि संदसि हिकिड़ो दोस्त महिमान थी आयो। चवणी मुताबिक़ महिमान 3 ॾींहंनि ताईं, पर हीउ यार त छलो मुंडी लाहे वेही रहियो ऐं मोटण जी करे ई कान पियो। जॾहिं हफ़्तो खनि गुज़रियो तॾहिं मस संदसि वातां इहे लफ़्ज़ निकिता त सुभाणे सुबुह जो वेंदुसि। माई वेचारी जा रध पचाव ऐं मुख़्तलिफ़ खाधनि रधण खां बेज़ार ऐं कक थी पई हुई। तंहिंखे दिलि में अलबत ख़ुशी थी। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर माई छा ॾिसे त महिमान अञा सीटियो सुम्हियो पियो आहे ऐं खेसि गोया वञण वारी वाई आहे ई कान। सो सॾु करे चयईंसि त अदा सिज थो उभिरे, उथो। महिमान चयो त अदी चङो जो उथारियई। मूंखे पाण वञिणो आहे, पर जल्दी करे को नेरनि लाइ टुकर बोर तयारु करे वठि। माई जे त खेसि नेरानी उमाणनि जी मर्ज़ी ही, मोकिलण जी मर्ज़ी, मगर हिन जो नेरनि जी फरमाइश कई। सो ख़्यालु कयईं त हाणे ढरी रफ़्तार सां कमु करियां, थोरी थोरी आहिस्ते आहिस्ते करियां त मन देरि थी वञण जे डप खां ही नेरानो ई हलियो वञे। इहो इरादो करे दांगीअ खे चुल्ह ते चाढ़ींदे चयईं, तपड़ी दांगी 6 महीना, महिमान ठप वरहणियो, खोपड़े महिमान 12 महीना। माई मजबूर थी आख़िर तड़ तकड़ में 2 लोला थपे महिमान मां जान ख़ुलासी कई, जो हूअं सम्झाईं त ही मारियो नेरनि करण खां सवाइ हरगिज़ कोन वेंदो। सो दोस्तो, वाक़ई हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके सुम्ही पवंदा आहिनि ऐं वेठा ई हूंदा आहिनि जेसि ताईं मानी खाई न वेंदा, तेसि ताईं घर वारे या मेज़बान जी जान कोन छॾींदा। तंहिं करे ईअं करणु न घुरिजे, अॻे माण्हू खे बि तंग करणु न घुरिजे। त समीना कंवल जे आवाज़ में हिकिड़ो बहितरीनु कलाम आहे जेको चए पई त असां हलिया वेंदासीं। बिल्कुलु, तव्हां त हलिया वेंदव, पर असां ठीकु 8 वॻे ताईं अव्हां सां गॾु गॾु रहंदासीं। कुर्ब ने अली अकबर खे